इश्क इश्क असां कयो न त इश्क अॻु किथे हो। आहा इश्क इश्क असां कयो न त इश्क अॻु किथे हो। असां रीअ इश्क खे यार कोन सुञाणे को। असां ई परखियो एजाज़ चए असां ई उथायो न त ही इश्क उहो आहे जंहिं जबल थर थरारिया। चए थो गुल गुलाबी गुल कवल गुल मोतियो गुल आफ़ताब ही त गुल पर ॿिया बि गुल अॼु कोन सहंदा तुंहिंजो ताब। गुल नाफ़रमान नसरीन नरगिज़ गुल नीलो फर गुल नसीम गुल शाहू गुल इश्क बेजो गुल शरम गुल शमीम। रात जी राणी हुजे तोड़े हुजे अरडो नाब पर कोन सहंदा तुंहिंजो ताब। गुल बेनक्शो गुल बादामी गुल फ़रक गुल मुशफ़ेद गुल सनासी सरो सूफ़न गुल सु गुल गुल साहिर सुफ़ेत समन लाला खेज़ो सलामी जे ज़रो खोली निकाब पर कोन सहंदा तुंहिंजो ताब। गुल गुलाड़ो छाई गोमी गुल गेंडो छा गुल गिलास गुल दाऊदी छाई दोसर गुल दो पैरो छाई दास। छा हज़ारो छा इनाई छा कंदई शोलो शवाब पर कोन सहंदा तुंहिंजो ताब। हिननि गुलनि ऐं गुलशननि गुलशननि खे सॼण घाई घणो लेनो शमो कमर कतियूं शमश शर्माई घणो पर पाण ई पंहिंजे हुस्न जो एजाज़ चए कर तूं हिसाब। ही त गुल पर ॿिया बि गुल अॼु कोन सहंदा तुंहिंजो ताब। वाह 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 सही वाह। जन प्यारा दोस्तो ही गुल जी तारीफ़ तव्हां ॿुधी तमामु ज़बरदस्त ऐं साईं एजाज़ शाह जी शाइरी ऐं असांजो तमामु भाउ दोस्त सुठो जीअं त मूं पहिरियां बि कल्ह वीडियो अधे जी पोस्ट कई हुई आशिक़ अली खोसो हींअर असांजी कचहरी थी आहे अंबनि जे हेठां पर शहर शहदादपुर में। ऐं वधीक तव्हांखे वरी हिकिड़ो ॿियो बि नमूनो असां पेश कयूं था। त दोस्तो वीडियो सुठी लॻे त हिन मुंहिंजे चैनल हाकिम पाकिस्तानी सर्च कंदव त मुंहिंजी यूट्यूब ID तव्हां ॾे अची वेंदी ऐं असांखे सब्सक्राइब लाज़मी कजो ऐं असांखे भरपूर सपोर्ट जी तव्हांजी ज़रूरत आहे। ओके सिन सलामत साथ सलामत।